दोस्तों उम्मीद है सब खुश होंगे खेरे से होंगे। अज मुख्तियार सीधी जो एल्बम है ॾहों सचल प्रोडक्शन में एल्बम एतरो ख़ास ना है। इन में एतरी शायरी भी ख़ास ना है। ख़ास इन करे ना है छो जो हाँ इन में एकड़ो गीत है या ब गीत है जो जैसे करे मतलब एल्बम हलंदो है। हलंदे जो मकसद ये है तो हाँ एल्बम में कोई अड़ो गीत होंगे जैसे करे मानू वठण चाहींदा हन। बाकी एतरी ख़ास शायरी इन में ना है। एकड़ो गीत जो तमाम भलो है, बेवफा के दिल दिनम, ये तमाम बेहतरीन गीत है। एक बो भी गीत है जो तमाम सुठो है। बाकी एतरी शायरी जो है खास ना है। कुछ दोस्तन जा कमेंट्स भी आए, कमेंट शामिल करूँ उन के दसींदासीं एल्बम के बारे में। सब का ज़रूरी गाल यह है तो ये रिलीज इन्फॉर्मेशन वीडियो है। इन में असा को गीत शामिल न किया है। इन में काफ़ी दोस्त जो पुछंदा आहिनि तो कलाम भी अपलोड किया, पर ही एल्बम न मतलब ही चैनल जो है इन्फॉर्मेशन के हिसाब से है। एकड़े दोस्त कमेंट्स भी कई है, उन कमेंट्स के भी शामिल कंदासीं। उन में अवां खे सॼी हकीकत ॿुधाईंदासीं। हलूं था कमेंट्स की तरफ। हाँ इन कमेंट्स कई है दोस्त हमीर खान भाई, रिलीज इन्फॉर्मेशन का मतलब क्या है। हाँ इन लिखो है तो रिलीज इन्फॉर्मेशन का मतलब क्या है। हेठा वहीद भा लिखो है वेरी नाइस पिक्चर। रिलीज इन्फॉर्मेशन जो मकसद ये है तो जी एल्बम रिलीज थींदा उन जे बारे में अवां खे ॿुधायो वञे थो तो ही एल्बम है ही कड़े साल में आयो है, इन में कड़ा कड़ा गीत हैं, यह इन्फॉर्मेशन है भा के। इन में काफ़ी जेके सिंध जा फनकार हैं सुठा सुठा उन्हनि जा इन में वीडियो ईंदा रहंदा, दोस्त के ॿुधाए छॾियूं। उन खां पोइ ॿिए दोस्तनि जी कमेंट्स है। भाषा अमन सोलंकी भा लिखो है ग्रेड, एम प्रोडक्शन वाले भा लिखो है नाइस, वॾी महिरबानियूं लख कुर्ब। उन खां पोइ ॿिया दोस्त आहिनि। हुबदार अली लिखो है शल जान वॉल्यूम 6 मुख्तियार सीधी। शहबान सोलंकी भा लिखो है एल्बम ग्रेड। दोस्तन के ॿुधायूं तो काफ़ी जेके मां वीडियो ठाया काफ़ी गलतियों मां कयूं आहिनि। दोस्त थोड़ो वीडियो ने गौर भी कन, लिखाई में या चवण में के गलतियों आहिनि तो मुझे कमेंट्स करे ज़रूर ॿुधाईंदा कयो। हाँ हलूं था इन जे गीतन ॾे तो इन जा गीत कड़ा कड़ा आहिनि। पहिरियों गीत जो लिखो है अफजल कलेरी जो गीत है सारे दिल सारे रोए। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शायरी है। गीत जा बोल लिखा अथई केड़ी खुटी खयो है मुखे। उन खां पोइ आहे एजाज लाशारी जी शायरी है भले दुनिया जले सारी असां तो सां हूंदासीं। इहो कुछ सुठो गीत है। उन खां पोइ आहे गुलाम रसूल जी शायरी है मूंखे छॾे थो जानी। इहो कुछ चङो गीत है। उन खां पोइ वहीद गोपांग जी शायरी है छो तो सभिनि सां फिटाई। उन खां पोइ गुलशन बुर्ड़े जी शायरी है। गीत जा बोल लिखा अथई वनी दम तो दिलबर दे। उन खां कोई कादिर बख्श जी शायरी है दिल खसे धाड़ो हणी वए। यह तमाम बेहतरीन गीत है। उन खां पोइ आहे आखिरी गीत है इन जो मीर मोहम्मद अब्बासी जो, ये तमाम सुठो गीत है बेवफा के दिल दिनम। एल्बम कंप्लीट थी चुको हो दोस्तों। अवां के वीडियो कीअं लॻो, का गलती का कमी पेशी हुजे तो कमेंट्स करे ज़रूर ॿुधाईंदा कयो। पोयां एल्बम काफ़ी मां गलतियूं कयूं आहिनि। इंशाल्लाह तव्हां जे आसरे आहियूं, तव्हां ॿुधाईंदव।